आदिलपुर पुलिस पारां एहलकार जे कत्ल केस में एक जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कई वही है। गिरफ्तार जवाबदार अब्दुल्ला चाचड़ कुछ ॾींहं अॻु एहलकार सैफुल्ला चाचड़ के कत्ल कयो हो। पुलिस जो इहो चवणु आहे। बाक़ी ख़बर ॾियो पिया आदिलपुर मां, जिते पुलिस पारां एहलकार जे कत्ल केस में एक जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कई वही है। तफ़सील मालूम कंदासीं आदिलपुर मां माजिद अली कलवड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, छा आहे त हीअ आदिलपुर लॻो ॻोठ आहे गुल मोहम्मद चाचड़, जिते कुझु ॾींहं पहिरियां चाचड़ बिरादरी जी बिंदुर में ज़मीन जी मालिकी तां जुड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में फायरिंग जी सबबु गोली लॻण सबबु पुलिस एहलकार आहे बी सेक्शन जो सैफुल्ला चाचड़ जेको ज़ख़्मी थी पियो, जेको ज़ख़्मनि जा सूर नसां ते उहो फ़ौत थी वियो हुयो, जंहिंजो जवाबदार अब्दुल्ला चाचड़ आदिलपुर पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। जी बड़ी मेहरबानी माजिद कलवड़ तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन खे आगाह कयो पिया गिरफ़्तार जवाबदार अब्दुल्ला चाचड़ कुछ ॾींहं अॻु एहलकार सैफुल्ला चाचड़ के कत्ल कयो हो। पुलिस जो इहो चवणु आहे। हिकु जवाबदार के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे आदिलपुर पुलिस। ऐं आदिलपुर पुलिस जो चवणु आहे त हिन वाक़े जी जांच जारी आहे। आदिलपुर पुलिस पारां एहलकार जे कत्ल केस में एक जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कई वही है। गिरफ्तार जवाबदार अब्दुल्ला चाचड़ कुछ ॾींहं अॻु एहलकार सैफुल्ला चाचड़ के कत्ल कयो हो।